वेलकम नाज़रीन। अहम ख़बर के ॾींदा हलूं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ अमन अमान की सूरत हाल बाबत इजलास थियो आहे। कचे में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन बाबत ब्रीफिंग ॾिनी वई आहे। कचे में रोड नेटवर्क कायम करण जो भी फ़ैसिलो कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं कराची में गाज़ी झंडेर का। गाज़ी छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ एक्स कमेटी जो 26हों इजलास थियो आहे। इजलास में कोर कमांडर कराची चीफ सेक्रेटरी समेत सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा बहार, डीजी रेंजर्स, आईजी सिंध पुलिस समेत अहम शख़्सियतुनि शिरकत कई आहे। अॼोके इजलास खे ॿुधायो वियो आहे त हाई कोर्ट सां सलाह मशवरे खां पोइ इहो तइ थियो आहे त सिंध हाई कोर्ट जे तरफ़ां स्ट्रीट क्राइम खे अलॻि तरीक़े सां उनजो केस हलाइण जे लाइ जज जी मुक़ररी कई वेंदी ऐं हर ज़िले में जेके स्ट्रीट क्राइम जा केस आहिनि उन जे लाइ अलॻि कोर्टूं मुक़ररु थींदियूं ऐं उन जी जो अलॻि ट्रायल थींदो। अॼोके इजलास में ॿुधायो वियो आहे त कराची जे हवाले सां सेफ सिटी प्रोजेक्ट ते अमल पिणु जारी आहे। सेफ सिटी प्रोजेक्ट तहत 10,000 CCTV सर्वेलेंस कैमराऊं लॻायूं वेंदियूं ऐं इन प्रोजेक्ट जे लाइ 6 अरब 90 करोड़ रुपया मुख़्तस भी किया विया आहिनि। इन बजट में इहा रक़म रखी भी वई आहे। इन हवाले सां वॾे वज़ीर अॼु ठीक है गाज़ी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।